तो तुझे शाही दस्तरखान मथे मेहमान हज़ारे मां न रुगो। रिय नाणे छा? हाँ, हाणे इन जो मतिलबु आहे बग़ैर पैसे जे, यानी हथ में पैसो न आहे, कोई बि हुज़ूर जे दस्तरखान तां हज़ारे माण्हू खाइनि था, पर हज़ारे त उन महिल आहे हाणे क़यामत ताईं हुज़ूर जी ख़ैरात आहे। अॼु ॻाल्हि कंदासीं हुज़ूर जे सखा जी, त असांजा नबी केॾा वॾा सखी आहे, त मतां उन महबूब जी सखा जी ॻाल्हि कंदे असां में बि थोरी अलाह साईं उहा सखावत असांखे अता करे, जो असां उन्हनि जी नाले ते उन्हनि जी मोहबत में अल्लाह अल्लाह जे रसूल जी मोहबत में सखा ॾेखारियो। साहिबी सबूरो फरमाए थो त असांजो मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा असांजो महबूब उन जी ज़बान मां सिर्फ़ अशहदु अल्लाह जे जेको चवंदा आहियूं त अल्लाह खां सवाइ कोई बि मबूद न आहे, अशहदु अल्लाह जे सिर्फ़ इन जुमिले खां अलावा कॾहिं बि मुंहिंजे महबूब जे ज़बान मां कंहिं माण्हू जे लाइ न निकिती। यानी साहिल दर ते आयो, उन कुझु हुज़ूर खे अर्ज़ु कयो त हुज़ूर उन जे जवाब में असांखे यादि न आहे जो कॾहिं इहो चयो हुजे त न, मूं वटि कोन्हे, मां नथो ॾेई सघां, या शाम अचिजांइ, या फ़क़ीर माफ़ कर, जेको असां जहिड़ा गुनाहगार कंदा आहिनि। अल्लाह जो महबूब साहिबी फरमाए थो ज़िंदगी में कॾहिं बि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम न चयो। हिकिड़ो साहबी आयो इस्लाम क़बूल करणु, पर उन जे दिलि में थोरो दुनिया जी मोहबत आई, त हुज़ूर जूं अखियूं त ॾिसी वियूं न, त हिनखे दुनिया खपे, हिनखे माल खपे। मदीने वारा साईं हुननि खे फरमाइनि था त ॻाल्हि ॿुध, हे जेके ॿिनि पहाड़नि जे विच में ॿकरियूं आहिनि, इहो खण ऐं वञ। ॿिनि पहाड़नि जे विच में जेके ॿकरियूं आहिनि न, घटि में घटि मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ 1000-1500 खां घटि न हूंदी, 1000-1500 खां ॿकरी घटि न हूंदी। हुज़ूर फरमाए त जेके ॿिनि पहाड़नि जे विच में जेको माल आहे खण वञ। जॾहिं जो हिन इहो ॿुधो त मूंखे इहो सॼो मिली वियो, त इहो सॼो माल काहे पंहिंजे कबीले वियो ऐं कबीले वारनि खे थो चए त ए कबीले वारो, ख़ुदा तव्हां सां भलाई करे कलमो पढ़ो, ख़ुदा जी ज़ात जो कसम, जो इस्लाम क़बूल कयो, मोहम्मद मुस्तफ़ा एॾो अता कंदो आहे जो उन जे अता करण खां पोइ फ़क़्र ऐं फ़ाक़े जो अंदेशो ई ख़तमु थी वेंदो आहे। सॼो कबीलो अचे हुज़ूर जे क़दमनि में किरियो न, कलमो पढ़ियो। जंहिंखे ॾिसंदा त आशिक़ आहे, उनखे पंहिंजी अखियुनि सां कलमो पढ़ाईंदा, नज़रे करम कंदा कलमो पढ़ंदो।